साथियों अस्सलाम वालेकुम। हिन वक्त असां मौजूद आहियूं घोटकी फील्ड ते। ऐं हीअ जेको आहे जेका बारिश थी आहे उन सां हिकु अक जो वणु आहे उन सां वॾी हालत थी वई आहे, उन सां वेदन थियो आहे। ऐं हाणे अची करे उन अख जे वण खां पुछंदासीं उन सां जेको आहे कहिड़ी हालत थी आहे तव्हांखे ॾेखारियो। त हीअ जेको आहे घोटकी फील्ड जे पाणी जेको आहे मथां जेको वेकिरो आयो आहे, पाणी जेको रोड जो वियो आहे हिन जो कड़ जो, उहो पाणी हिते अची जेको आहे तूं वहीं करे हिन मां हिनजी हिते गुज़रियो आहे। ऐं हिन गुज़रण बावजूदि जेके अखि बीठल हुई हिते वणु हुयो हुनखे बिल्कुलु जेको आहे उहो क्लियर करे छॾियो अथई। हिन वीचारे खे ॾिसो केॾी जेको आहे उहो करे वियो आहे। पहाड़ूं वीचारे जूं ऐं हीअ तमामु जेको आहे उल्टो करे छॾियो अथई हिनखे। हिन सां वीचारे सां वेदन थी वई आहे बिल्कुलु। हीअ जेको आहे पाणी जी जेको वेकिरो लथो आहे उन सां उबतो थी रखियो आहे साईं। उहो बिल्कुलु बिल्कुलु जेको आहे उल्टो थी वियो आहे। हीअ वटि मुंहिंजी तस्वीर थो वठांसि जी। तोसां कहिड़ी हालत थी आहे इहे तोखे कंहिं जेको आहे ईअं कयो आहे थोरो असांखे ॿुधाए। पर हीअ बेजान आहे, हीअ असांखे नथो कुझु ॿुधाए सघे त हिन सां कहिड़ो वेदन थियो आहे। हिन सां जेको आहे वॾो असरु थी वियो आहे। हेॾो जेको आहे पाणी अची करे बिल्कुलु हालत नंढो जेको आहे सुल्तान खान आहे आबिद जे नाले सां नंढो आहे। हिन खां पुछिया कंदो हाणे ऐं हिन खां जेको आहे असां कहिड़ो हालत थियो आहे, छा वेदन थियो आहे, हिन जो छा चवणु आहे, कीअं जेको आहे इज़हार कयो हिनखे। तव्हांजो पुछा कई इन तोखे छा चयो? हाय धक दिल वारन जा चल भनी था छडन। अच्छा मतलब हे जेको आहे तव्हांखे चवे थो त मां जेको आहे मूंखे दिलि वारनि जा धक मिलिया आहिनि ऐं जेको आहे माना मुंहिंजा जेके आहिनि चेल जेको आहे उहा भॼी पई आहे। अच्छा अॻिते छा थो चवे? विछोड़ा प्यारन जा चल भनी था छडन। वाह 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 वाह, वरी हिकु चकर हिन जा बोल ॿुधाएसि। हाय धक दिल वारन जा चल भनी था छडन। हाँ ओ विछोड़ा प्यारन जा चल भनी था छडन। ठीक है, बड़ी मेहरबानी। अभी दूसरा क्या उठाएगा मैं तक पहले